अल्लाह वारनि जी शान बज़ुबान क़ुरान छा बयानु थियल आहे? औलिया अल्लाह, पहिरियों त असां हिन लफ़्ज़ खे सम्झूं। औलिया अल्लाह यानी अल्लाह जा नेक बाना। वली जो जेको लफ़्ज़ आहे उहो तमामु वसी आहे। इन वली जे लफ़्ज़ में नबी सगोरा बि अची विया ऐं नबी सगोरनि खां अलावा ॿिया जेके अल्लाह जा नेक बाना आहिनि उहे बि इन लफ़्ज़ जे अंदरि अची विया। पर आम तौर जॾहिं असां औलिया अल्लाह जो लफ़्ज़ चवंदा आहियूं त उन मां मुराद माण्हू जेके वठंदा आहिनि या चवण वारो जेको वठंदो आहे उहो नबियनि सगोरनि रसूल सगोरनि खां अलावा जेके आलिम आरिफ़ अल्लाह जा नेक बाना मुक़दस हस्तियूं गुज़रियूं उन्हनि खे मुराद वठंदो आहे। हाणे जॾहिं वली जो लफ़्ज़ या औलिया जो लफ़्ज़ इन जो मफ़हूम वसी आहे, इन ई पस मंज़र में क़ुरान पाक में औलिया अल्लाह जूं मुख़्तलिफ़ शानूं बयानु थियूं आहिनि ऐं पिणु हदीस शरीफ़ में बि औलिया अल्लाह जा मुख़्तलिफ़ शान बयानु थिया आहिनि। जीअं त सूरह यूनुस में अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बेशक अल्लाह जा नेक बाना उहे आहिनि जन खे को ख़ौफ़ नाहे ऐं न ई उहे ग़मगीन थींदा। अॻी आयत में अल्लाह पाक इरशाद फ़रमायो, अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून। अल्लाह जा नेक बाना उहे आहिनि जन ईमान आंदो ऐं तक़वा इख्तियार कयूं। हाणे इन आयत में जॾहिं असां ॾिसूं था अल्लाह तबारक व तआला लफ़्ज़ औलिया अल्लाह जी मुराद ऐं शरह ऐं तशरीह पाण अॻी आयत में बयानु फ़रमाई। अल्लाह पाक छा इरशाद फ़रमायो त अल्लाह जा वली उहे आहिनि जन ईमान आंदो ऐं जन तक़वा इख्तियार कई। वली जे बारे में यानी वली चइबो कंहिंखे, इहो त लफ़्ज़ आयो औलिया अल्लाह। वली चइबो कंहिंखे, इन हवाले सां हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हु जी रिवायत आहे जेकी तफ़सीर तबरी में अल्लामा इब्न जरीर तबरी रिवायत कई। पाण जन फ़रमायो, अल्लाह जो वली उहो शख़्स आहे जंहिंखे ॾिसण सां अल्लाह जी यादि अचे। औलिया अल्लाह जो इहो शान आहे जेको अल्लाह तबारक व तआला पाण क़ुरान पाक में बयानु फ़रमायो। मां मुख़्तसर अंदाज़ में हिकिड़ी ॿी आयत में औलिया अल्लाह जो शान ऐं वलिन जा जेके तबका यानी जेके क़िस्म आहिनि उन हवाले सां आयत तव्हांजे साम्हूं पढ़ंदुसि। जीअं त अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, वमन युतिअल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाई वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो, ऐं जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत करे पोइ उहो उन्हनि माण्हुनि सां गॾु हूंदो जन ते अल्लाह फ़ज़ुल कयो, यानी अल्लाह जा नबी ऐं सिद्दीक़ ऐं शहीद ऐं सालिह ऐं हू केतिरा सुठा साथी आहिनि। इन आयत में अल्लाह तबारक व तआला औलिया किराम जा क़िस्म बयानु फ़रमाया। नाज़रीन किराम, तव्हां ॾिठो त आयत में आयो अंबिया, सिद्दीक़ीन, शुहदा, सालिहीन, इहे वलिन जा क़िस्म आहिनि। वलिन जे अंदरि सभ खां जेको अफ़ज़ल दर्जो आहे उहो औलिया किराम में नबियनि जो ऐं रसूलनि जो आहे। पोइ सिद्दीक़ियत जो दर्जो ईंदो आहे, पोइ शहीदनि जो दर्जो ईंदो आहे ऐं वरी पोइ सालिहीन यानी ॿिया जेके सालिह मोमिन अल्लाह जा वली आहिनि। इहे ॿ आयतूं न त औलिया अल्लाह जी फ़ज़ीलत जे लिहाज़ सां ऐं उन्हनि जी शान जे लिहाज़ सां खोड़ सारियूं आयतूं आहिनि, पर इहे ॿ आयतूं औलिया अल्लाह जे शान खे तमामु बहितरीन अंदाज़ में वाइखो थियूं कनि ऐं उन खे बयानु थियूं कनि।